कादिर पे जिए कुदरत सी कायम कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम अल्लाह सो सारा सच्चा धनी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जूं फसल से भलो छुआ थारे ही बनी केड़ो आरी काईंदो आए रेस ही बनी गुलण काईंदो आहे वडो बाबा सही है मिनतिया सजो डी बनीअ ते हुंदो आहे गाह पठो पियो कढंदा मिनती माण्हू आहे रेस कराची बणी हलणो आहे तयारी कयो हलऊं अचो त हाणे हलो दे वाले बनी बनी को अलावा छाना है तारा से फसल दे वाले को किए दो तारा फसल सब आए देख मत माशाल्लाह माशाल्लाह अस्सलाम वालेकुम बता साईं सही असां गरीब बाबा साईं असां के रहण जे लाइ घर खपे इन जो असां के टुकड़ो खपे बाबा साईं असां जो बाबा साईं गुज़र सफ़र थी तहां जी वॾी महिरबानी जे मो असां गुज़र सफ़र थी ठीक आ पुत्र ठीक आ तारा वसाया को तारा मां समझीस के एक घर रहण लाइ जमीन जो टुकड़ो क्यों सदा क्या बता साईं मां बदला अस्सलाम वालेकुम अस्सलाम वे बता रे वे अरे हदा साईं के बुधा शरदाना मा जो शहर तो रकम में वडा थी अचा ठीक आ बोता रे कमदार हुकुम बोता रे अदा साईं किथे आ बोता रे साईं है ता वडा माण्हू अथा केड़ी खबर त किथा रानी के बाहर शहर निकली हुआ हाँ समन दयाल केड़ी खबर आंदी रही जो बाहर शहर दे निकली आयो आ ये खबर तो पक्की आंदी थई
हाँ हाँ खबर पक्की आहे हिते रखी थो दादा ने हिते रखी वॾेरे जो भाउ असांजो महिमान आहे ऐं हिकिड़ी ॿी बि ख़बर आहे वॾेरे जो भाउ 10 लख जो सोन खयों अचे थो हिते रखी थो दादा ने वक़्तु अची वियो आहे हिकु ढक में 3 शिकार वॾेरे जे भाउ खां सोन खसे ऐं उनखे अगवा कंदासीं उनखे चइबो अथई हिकु धक 3 शिकार ऐं इल्ज़ाम ईंदो सिजा वारनि ते पंहिंजे खे काका बिला लॻवा थी वियो आहे खणी न धक कढाए आंड्रा बधो देने कुत्ते के घणे गरीबन जो रक्त चूसे अरे न घणो ई माल गरीबन जो खाधो जो पेट में छके कढा दो मास थेलो चेक कर त थेले में छा आहे सरदार न में तो सोन ना हिते रखी दे दादा ने घुराने सुतली जला रखे रात जशन तुझे ना थींदो अरे क्यों दा रात वडी महफिल जशन क्यों दा अब धोलू ठीक बा चल ना ढोते मिठी आ यार असा के प्रोग्राम कोल मिलवा यार अब नेक्स्ट प्रोग्राम किथे मिलन दो अल्लाह करे को प्रोग्राम मिले को यार गए घर पे बिती यार को जी रात में दरगाह होते गयो दो यार रुपयो कोन मिलवा ओ माल का मिलन दो इते गंज मिलन दो किथे न किथे प्रोग्राम थींदो उस्ताद जलाल कयो तो बाबा तो कहे मा शागिर्द तो कया रुगो प्रोग्राम उदई मिलींदा यार तो जो ढोलक वारो गड हुदो मोसाल प्रोग्राम न जी जी हां तो उस्ताद जलाल पांडे अर्ज कयो जी ओले ओकरो दोइलो हां बुझा ओ कदे देलो पले ले ओ भला मचो कदे देलो करे धूम भला कदा बजाल अब नेक्स्ट प्रोग्राम किथे मिलन दो अल्लाह करे को प्रोग्राम मिले वो यार गए घर पे बितीवा यार को चलू जीवा अतले छावते दावे वे पे उडाडा एते वे उडा वे वो दुनिया रे दुनिया डाडा सूरज नहीं ए डाक्टर दे दे ओ तो कहर पे वो ए डा दूर नहीं अबो बड़ी बात है किसा खाली लगा के सिगरेट जलाए तो पैसा को ले 4 रुपए तो भरा हालो अरे यार सिगरेट लाए पैसा को ले काडे हलो के लाला अमल का कहीं न के पास हो जाऊं था दुआ करे यार को प्रोग्राम लगी पे रात को वायु तो को बाल मिले मिली हां ने पंज महीने ने सुतली जला लगे वटिया हिन्ने ही वटिया सुतली जला लगे परे दलू बड़ी आते यार अस्सलाम वालेकुम सुतली जला वालेकुम अस्सलाम साला बड़ा
वाह खुश कुछ कर बुद्धि मिली जल्दी भागा वो वाह कुछ केर खुश केर अरे दाओ ये पर ढक्यो ही तो के सरदार घोरायो वडी महफिल तेरे किधर ढोलू वाह वाह की भाई सुतली आ इता सी बाबा इता सी सरदार चओ त सारो वठियो चीने हल अच्छा ढोलू अस्सलाम वालेकुम सरदार साहब खैर उतरी जलाल एड़ो को गानो बुधा ये पुराना फट जागी पवन अब एड़ा कलाम दो बुधाया जो हां सफा ठरी पहुंच हां बाबा शुरू कयो शुरू कर हां होशाली ओ अरे सुतली जलाल अख पिरल दे अख पिरल दे अख में पुठल जो वा कम सुतली जलाल लाहे दी सुलत पुतवा तुझे तो जंगला ओ तोड़ निकरे दम तब अख पर जय अख में वाला वे दापे वो बंज तोड़ थे वो वे दापे बंज तोड़ थे हो ने हो आवड़ दा आपको बंज तोड़ थे वो वे दापे बंज तोड़ थे वो ने हो आवड़ दा वे दापे आसे दापे यार बेटा पैसा खोले दिल फरे सी बाबा भाई फरमाशा एडा गोबाटे जी जेको बंधो पियो ओ बुधाए आज वनी थोपरे बुधाए आज वनी थोपरे है बुधाए आज वनी थोपरे है बेटा पे ओ बन तुल से वो बेटा पे अदा बन तुल से बरा अबे यार आवड़ बेटा पे आहा बन तुल से वो बेटा पे बन तुल से वो ने हो वो आवड़ बेटा पे वाह सुतली जलाल वस्ता है तो गंज चियो ओ गंज तियो बाबा मेहरबानी बा ये ने प्रोग्राम दे घुराई दो कर गंज दियो खणी वञ पैसा सुतली जलाल ये काका बिलाल जी खुशीअ में दई कमदार के चीज जेके भी टुकरे में वण बीठान टोटली ये सब वडराए छड़े रेस न दे रे सगे सिजा वाला खाना दुआ करे खंगा छा चावल खाना जी एतरी मजाला तो मुझे भा के अगवा के थन ये रही गलाया तो एसएसपी असा हेलो एसएसपी साहब किए याद क्या था वो जो भा काका बिलावल जो भा काका बिलावल अगतो आथियो आए छा काका बिलावल अगवा थियो है अज सिजावल के गिरफ्तार कर ॾिसूं था अॼु ई सिजावल खे गिरफ़्तार था कयूं जो भा बंगले दे पहुंचे न त बदली कराए छॾींदो सां अॼु ई सिजावल खे गिरफ़्तार था कयूं ठीक है सर ठीक है जमादार जी सर रईस हाकिम खान जी फोन आई है जी काका बिलावल अगवा थियो है जी सर हुकुम कयो त अॼु सिजावल जे ठिकाणे ते छापा हणी ऐं गिरफ़्तार था कयूं साईं ज़ियारत के सीधा डोजर के सुकून को हाणे मां चाहे थी हाकिम खान जो भा अगवा थियो पर थोड़ो ख्याल कजा
साला खेर कनो परवाह काने का मां होटल ला चाय पी जल्दी मोटी दो चा चाह पीअण भला तोखे ज़रूरु आहे अदा भली चरी चाय मथे में सूरत भली पीछे वनी ड्रिजो छो असां शींहं ना गुज़रंदासीं भली दुनिया खे टांडा वजनि हा असां जीअंदासीं शींहं ना वांगुरु मरंदासीं शींहं ना वांगुरु अदा सभिनी ॿाहिरनि जी इहा मर्ज़ी आहे त पोइ भली चाह पीचे पर थोरो ख़्यालु कजां ऐं जल्दी मोटिजां ॿुधण में आयो आहे त अॼु शेरल होटल ते वेठो आहे उनखे गिरफ़्तार करिणो आहे अॻो आहे उन बाह मचा ॾिनी आहे शेरल खे गिरफ़्तार अस्सलाम वालेकुम सरदार साहब। वालेकुम सलाम दादा ने कर खबर आज सरदार सजाला जा माण्हू ॾिसी आ ब सरदार सजाला जा माण्हू ॾिसी आ हथियारनि सां इते रखी दे दादा ने अज सिजावल जो को भी माण्हू वापस न ईंदो वापस न वने चाहिए सिपाही मच्छर नहीं तेज नहीं तेज नहीं दे दिलावर तो पुलिस के घेरे में ही नहीं दे दिलावर नहीं दे दिलावे अभी तो पुलिस के घेरे में आओ चारों तरफ पुलिस फिरेला साथियों लेकिन यार पुलिस आती है यार हथियार दादा ने कागज दियो केरा बा कितना जो सही आप उठ हेलो
ताकत है ले दे तेरा सोना गया हुआ साहब है गाड़ी का नंबर है गाड़ी अंदर के हो यस सर लड़े गाड़ी का कल नंबर गाड़ी काहे उठाजो नी चोरा नु गाड़ी काहे घुमदा था तो प्यारे सर तेरा कागज देखा क्या तो चले तो ठजाई सही आप उठाल हल 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 इतने भी जान चलो बंद कर अरे वे इतने गाड़ी गाड़ी था ये पट्टियों गर्मी लगी पया हो ना बाड़ी बाड़ी प्याऊ था अरे हलो तो हलो घर जो छा कदा हाँ पोचो हवे नहीं भी कयो अच्छा अच्छा अरे काडे प्या मजो केर आयो बाबा गरीब हो गाड़ा हो ब्याह सी गाड़ महफिल पे बाबा उता ब्याह तो अरे ले में छाए थेले में छाए बाबा थैले में एक तारो आडो कुछ कोने थैले में एक तारो जी जी अच्छा का गायना हो जमादार जी सर चलो चेक कर ये सर साहब ही फनकार जमाल पानी कमाया हो जाइए निकल आओ अब किथे फिरो बड़ा में को दाबिलल वेदा बैठा हूं भूख पे असल साहब दिल थी तो यादी न एकड़ो कलाम बुधो माल पानी में कौन सन कलाम बुधाए ने अरे कलाम बुधायो कलाम सुठो बुधाए जाओ हाँ साहब मुंजी भी दिल कलाम दे चे ठीक है साहब कलाम रो तो बुधायो दा बोले तो तुम्हारे बोले जाओ छोड़ो मैं तो जान गारे न तो यार पड़ते न तो यार पड़ते साहब यो कलाम बुधाए न में मजो ना आयो बिल्कुल हिन में मजो ना आयो असा के अरे कलाम सुठो बुधा न तेड़ो सटकोड़ी दो सा थाने ते हली अल बड़ा साहब यो तो कलाम बुधा हां सुठो को दुनिया ओ गुजारे बिदाती ओ गलन के सादी जवाने बिदा अरे एगो कलाम मैं तायूं असा कलाम बुधा फायदा जो जेको सुठो हुजे देखो सुठो कलाम बुधा जो जिंद सुठे जा हलांगा अॻिते हलण ई कयूंगा आबू था वो वते थोड़ा चली तो वार तब दुम 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 वो वते थोड़ा चली तो वार दियन था तेल मते चमकार कदड़ बुध दारो थी अरे कलाम हो गया सा पुलिस वाले न करो दो कडी कलाम को सुठो होगा वो नतिन बते तुझे फिक्र में नहीं बाह बयो माया जिगर में तक दुम दुम तू तो बने थे मन जो साथी के मैं गुजारा हारे हयाती
ओ तू तो वञे थे बिन जो साथी के गुज़ारियो हाणे हयाती। अरे सही आहे सुभाणे रिक्शा पर हल्का ॾिसां साहब छॼऊं नी आहे वठी हलूं थाणे ते भाई ग़रीब आहिनि ईअं रोज़ी कनि भाउ हलो 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 यार ढोलू जियो पुलिस वारनि में त अची फसाऊं छा कयूं भला बस मत धाड़े वेले मां जान चुची वरी हिन भागा के अची विया ये दफ़ा पैसनि जे लालच लाइ रोकियो न त पैसा हूंदनि कढूं असां वटि रुपयो बिकी पियो कोन्हे वरी पैसा घुरंदा था असां बि फनकार आहियूं पोइ जहिड़ा पहिरियां माण्हू कोन आहियूं हलण जी बि कहिड़ा हिन महिल कुझु टाइम कोन थी वियो आहे अदा अदा शेर लगे पुलिस होटल ना खणी वई आहे छा पर छो ऐं छा लाइ ते समय पुलिस गिरफ्तार करे वई आहे मुंहिंजे भाउ खे अरे हाकिम खान जो भाउ अगवा थी वियो आहे उन केस में वॾे हाकिम खान असां ते एफआईआर कराई आहे अदा लॻे थो हाकिम खान खे खुटीअ खयो आहे असां सां दुश्मनी कई आहे वॾेरे हाकिम खान असांजे भाउ खे गिरफ़्तार कराए ऐं मौत खे दावत ॾिनी आहे दावत सदा थियो जज़्बाती न थियो पहिरां वॾेरे सां मिलूं था छा थो चए ऐं असां बेगुनाह आहियूं अदा कहिड़ो हाल आहे ख़ुशि आहीं बा अबा ख़ैर दुआ तो खुश आई दुआ आहे अल्हम्दुलिल्लाह तूं ॿुधा कहिड़ा हाल अथई तयारी ख़ैर लॻो पियो आहे मन तूं ॾे हाल हाल पंहिंजो शुक्र आहे मौला जा एहसान दुआऊं दुआऊं यार मोलू मुंहिंजे ढोलक वारे ढोलू खे नोलू कन में त करणी हो उनखे सीर बुखार थी पियो सो पियो आहे अस्पताल में भला अॼु रिहर्सल बि करणी आहे अॼु भला तूं मूंसां ढोलकड़ी वॼाए हाँ उस्ताद ढोलक त कान्हे भला तबलो वॼाए नू वॼाए आई त शाहू माची जो शागिर्द और न दिलड़े जरा फटजी प्याला उस्ताद वाह और रोई थी जन ले से तो मट जी आदा हाँ और रातों को उठ उठ कर वो दिन के लिए रोते थे तक धम 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 और रातों को उठ उठ कर जिन के लिए रोते थे घरन में आराम से सुमदे है वाह उस्ताद मट बनी छॾे मटाइण किथे जो भञा पियो जो पिया न अरे मोलू 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 मुखे छलड़ो पराए छॾ ओ पंहिंजा ये गुड्डी वार थोड़ा वढाए छॾ किन तो करी ओ मोलू 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 में कुछ छलड़ा पवा अपने वार तू वढवा सब वार किना दिया ते गुड्डी वार तो हाँ पुत्र ना वाह 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 जलाल चांडे जो शागिर्द आहीं हाँ हाँ जलाल चांडे गानो बधो है मुको आपो ये तो नहीं या बतड़ो बतड़ो दे तो घराई दो करे हाज़िर हाज़िर तने दादी ये ना त जानी भाजी वे जाने अरे बाबा इको साउंड पाड़ को दादी ने हाँ हां हां सही है यार वो घरायो जी उस्ताद जी एड़ा कलाम गाए त महफिल त पोइ मिलंदियूं अस्सलाम वालेकुम साहब वालेकुम अस्सलाम ॾे हवाल सजाल कीअं अचणु थियो आहे साहब तव्हां मुंहिंजे भाउ शेरूअ खे कहिड़े गुनाह में गिरफ़्तार कयो आहे सिजावल तव्हांजे भाउ शेरूअ मथां हाकिम खान एफआईआर कराई आहे उन ई ॾोह में असां गिरफ़्तार कयो आहे ऐं हाकिम खान जो भाउ काका बिलावल अगवा थियल आहे इन ई ॾोह में ठीकु आहे सूबेदार मारे सां हाकिम खान सां मिलां थो वञी दे हाल हाल एक जीवा या कोई सफाई करो दे मेहमान चढ़ाना सर
कैसे मिस्त्री एक शाम ताईं हिनखे ठहिराइस महिमान अचणा बंदि कराए लेकिन सफ़ाई कोन करे महिमान अचणा कराची में सुभाणे करिए हिन जी सफ़ाई कराइस जल्दी करे चार रख रहा है एक नहीं छोड़े दो अच्छा है ना पानी या कुछ भी बोले छो आप बताओ मामला खरीदवा दिल्ली में ना बस सुटा जानो बुराई बड़ा डी त्याले यार अजीब लाखे जी चाह कान पीती आ ओ हेलो चाह वीआईपी दो काड़े ओ पींदासी हल तू को चाह प्यालिया हेलो हेलो तुतली जला लायो चाहे का इतनी पत्ती यार प्यार जाए अदीब हां बा यार चाह वीआईपी प्यार जा सफा दूध पत्ती वेहो वेहो कमदार का खास तुझे होटल ले वठी आयो आ हलिया कमदार वेहो अजीब बाबा उस्ताद जलाल जो को भलो कलाम बुधराए सागे खास बंद करे आया हूं यार थधो पानी ब गिलास मोकल जा बाबा हाजुर खड़ी ले जा ओ गाढ़े गाढ़े गल मत करो तो खेतरवा ओ गाढ़े गाढ़े गल मत करो तो खेतरवा आहिनो तुद संजो हूं जे तो खेत खबरवा तो खेत खबरवा ओ गाढ़े गाढ़े गल मत करो तो खेतरवा ओ गाढ़े गाढ़े गल मत करो तो खेतरवा आहिनो तुद संजो हूं जे तो खेत खबरवा गाढ़े गल मत करो तो फिरवा ओ गाढ़े गाढ़े गल मत करो तो फिरवा
तोखे त ख़बरवा तोखे त ख़बरवा ओ गाढ़े गाढ़े गल मथा कारो तोखे तिरवा ओ गाढ़े गाढ़े गल मथा कारो तोखे तिरवा कजल अखिन में पाई दुल्हन के तू छोड़े तो दुल्हन ते उछलाई सोहनो वगे आई जो कजल अखिन में पाई दुल्हन के तू छोड़े तो दुल्हन ते उछलाई आजो हुस्न ते नाज़ वठी हलण जो सोनो अंदाज़ वठी वाजो हुस्न ते नाज़ वठी हलण जो सोनो अंदाज़ वठी गॾिजी रहण जो तोसां ॾाढो फिक्रवा ओ गाढ़े गाढ़े गल मथा कारो तोखे तिरवा ओ गाढ़े गाढ़े गल मथा कारो तोखे तिरवा आहिनो तू ॾिसंदो हूंदे तोखे त ख़बरवा तोखे त ख़बरवा ओ गाढ़े गाढ़े गल मथा कारो तोखे तिरवा ओ गाढ़े गाढ़े गल मथा कारो तोखे तिरवा पाण सिंगारे तू ना तू जॾहिं अची बाज़ार में लाल गुलाबी लफड़ा ॾिसी हर फोटो पासे प्यार में पाण सिंगारे तू ना तू जॾहिं अची बाज़ार में लाल गुलाबी लफड़ा ॾिसी हर फोटो पासे जार में बाजो हथ एस गोठारे बंगले ते हूंदो फार्म हाउस ते हूंदो गोठारे बंगले ते हूंदो ओके हलूं ठीक है माना वठी तो मामा अस्सलाम वालेकुम रईसा सलाम काला खुशाइन के तबे सयाम अच्छा वे सयो फर्स्ट क्लास तू ॾिस को मेहमान आयो आहे
हाणे ॿाहिरि वञ न के मोकिल पहुची गे चांहि ॿाहिरि ॾिसो अच्छा ॿियो मानीअ जो प्रोग्राम आहे मानी रसन बस न न मानी सवा कप पोइ त मानी अॻे त पहिरीं हलिया विया मानी खाइणी पवंदव रसन पानी गाला बड़ी मेहरबानी न न पोइ मानी जो बस घुमाए दो मानी जो बाबा जल्दी हां माउस घुमाए दो फार्म हाउस दीदार कयूं था जे नई ठारायूं था क्रिकेट लाइ वो तव्हां दीदार करायूं था हाज़िर सर माशाल्लाह जाकर बाबा मानी जो माशाल्लाह दुआ लगी कयूं न वीआईपी कम कयूं न बड़े ना सारो में खानो वाह वाह माशाल्लाह शौक ॾाढा छॾी रे अच्छा अहिड़ी शौक़दारी तेरा सांप कॾहिं पतो भला ॾिस असांखे छिया न ॿ ॾींहं अच्छा दिलि चयो त अॼु वञा रेसा सां मिली जा सही ऐं बचपन जा दोस्त ये आप तव्हांजी महिरबानी कदम भरे आयो ॿियो ख़ैर लॻो पिया रेसा मन लॻा पिया अलहमदुलिल्लाह अल्लाह जा सर कराची में कोन थींदो आयो कराची वैसे ॾिसो त पहिरियां इमरान खान जी हुकूमत आई त माण्हू दरबदर थी विया कंहिंखे नौकिरी न मिली माण्हू परेशान हुया माशाल्लाह जॾहिं पीपल्स पार्टी जी हुकूमत आई आहे त हर कंहिंखे नौकिरियूं मिलियूं आहिनि को बि माण्हू न आहे रहियो बाक़ी हाणे जीअं नवाब शरीफ़ जी हुकूमत आई त माण्हू महांगाई थी वई माण्हू रोडनि ते अची विया हींअर पीपल्स पार्टी ज़रदारी साहब आयो आहे सभिनी खे नौकिरियूं मिलियूं अलाह ख़ैर कंदो ऐं जेके रहिया आहिनि उन्हनि खे मिलंदी ॾिस माशाल्लाह असांजा कम करूं सुठा छा आहिनि ज़िले में माशाल्लाह असांजो जेको चेयरमैन आहे उन बाक़ाइदे असांजी पार्टी आहे ज़िले खे बाक़ाइदे चमकायो आहे असांजो नौशरो ज़िलो हींअर तक़रीबन तरक़ीअ में आहे ऐं माशाल्लाह कम कारूं ऐं हर असांजा उमेदवार जेके खटे आया आहियूं पीपल्स पार्टी जा ऐं माशाल्लाह उन्हनि जूं महिनतूं आहिनि हाणे ॻोठाणनि जा कम कंदासीं ॻोठाणनि जा मसइला जेके बि आहिनि इंशाल्लाह हाणे हिन बजट में हल कंदासीं होतार असांजा पढ़ियल लिखियल छोकिरा तक़रीबन अलाए केतिरा वेठा आहिनि जेके बेरोज़गार आहिनि महिरबानी करे का रोटी हुजे त अहिड़ी असांखे तव्हां वठाइजो रोज़ीअ हलायो उन्हनि खे तव्हांजी महिरबानी थींदी असां हाणे ॻोठाणनि जा माशाल्लाह कम बम कयो हाणे तव्हां MP बि छा आहियो खटे आया आहियो तव्हां MP आहियो माशाल्लाह मां आहियां MA न बिजली जो मसइलो आहे रोड रस्तनि जा मसइला आहिनि इन जे करे आया आहियूं ॿियो असांजो मसइलो हल थिए ऐं ॿियो त ट्रांसफार्म जेको शोभ वापदार हलाए आहिनि असां इन करे आया आहियूं जेको माना तव्हां थी सघे असांजी माना हेल्प कयो ग़रीबनि जी अयाज़ थो ॻाल्हायां अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम मां रईस अयाज़ थो ॻाल्हायां MP जी 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 हा साहिबु इहो लाइट पालाणी जेका UC आहे इन जी कल्ह ट्रांसफार्म वापदार हलाया आहिनि तव्हांजा सो इन जे लाइ फ़ोन कईसीं हिननि खे सुभाणे लाइट खपे हुननि खे चालू करे जो लाइट महिरबानी थींदी ठीकु आहे ठीकु आहे ओके
केर जॉन आई ऐं मुंहिंजी जुए में कीअं लथो आई? करती मुझे मौला जी आहे। ईअं त जंगल में गिदड़ हाथी सां ईअं लाइ केतिरा जानवर रहनि था, पर शींहं अकेला रहंदा आहिनि जंगल में। उहे पंहिंजी जुए में गिदड़नि जी टोलीअ खे न रहण ॾींदा। जेकॾहिं तव्हां शींहं आहियो त असां 7 बबर शेर आहियूं। के बबर शेर रहंदा आहिनि के नांग बि दाख़िल थियण खां उते पहिरियां 100 बार सोचींदा आहिनि। इहा ख़बर त मैदान में पवंदी केर शींहं आहे ऐं केर गिदड़ आहे। अॼु जुमे जो भलारो ॾींहुं आहे ऐं इहा रत जुमे वारे ॾींहुं नया बा ईंदो ऐं बाक़ी जे ॿियो चकर मुंहिंजे साम्हूं आहे। बाज़ जा 2 अखियूं कढी तरी ते रखी ऐं पेट चीरे आंटा कढी छॾींदोसीं। छा ॿुधई? आयो त आज़माए ॾिसजां केर गिदड़ ऐं केर शींहं आहे। चल मुंहिंजे रस्ते रह गया। भला कन ठीक थी। हाँ रबड़ हणा। वाह 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 वाह। बई कन नोलू खाइयो ई छा? बई खाइयो। अबो खबर पई आहे काटे कोड़ल जो भत्ता। ओ हर त ॾिसण जाली सुतली जलाले। हाँ हल तू भत्त वठो था। हाँ हल अचू। अस्सलाम वालेकुम। बिस्मिल्लाह 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 बिस्मिल्लाह। कुछ बाबा बोलू तो कदमा आसमान पे गोलिब तू तो हिता गठी है बाकुब। सुतली जलाल बुधा केड़ो कम आ? बोलू खबर पई आहे मुके तो तुझो भत्ता ऐं भत्त बि वॾो थो करे पा। हाँ सही बुधो रे भत्त आहे पर नंढड़ा तो तोराया। बोलू ॿाहिरि जी दावत मूंखां ॾे महफ़िल मां ॻाईंदुस न त पोइ भाई पी बाबा तोसां ख़तम आहे जेकॾहिं ॿियो ॻाइणो घुरायो अथई त। हा नंढड़ा मोजा ता चंद दिलशेर घोरा बा सही। हाणे जॾहिं खाटी खणायो त उन महिल फोन था कयो सूतली जलाल ॾे वारो कर सूतली जलाल अच खाटी खणा। ऐं जे गाह करायो त बि सूतली जलाल खां बनी जा कम सभु सूतली जलाल करे। बाक़ी जॾहिं भत थिए पोइ त सही दिलशेर सही उमराणी सही फाइज़ा वॾी ॻाल्हि आहे यार। सुतली जलाल तू वञी तैयारी कर छोकरा भले काढ़जी वञनि त काढ़जी वञनि तुंहिंजी आहे महफ़िल। इते रखीस ने माता को मैं चापो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। वाह 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 वाह। अच्छा अच्छा हणी डाठो हणी अरे मल दौड़ी दा चली भा मारवा। खबर सजाल किया बंद पियो आई? बिना वजह हाकिम खान मुंहिंजे भाउ खे गिरफ़्तार करायो आहे। असांखे धमकी ॾेई रहियो आहे। खबर पई आहे त तव्हांजे बेले में ॿी बि धाड़ेलनि जी टोली थी रहे। मुंहिंजे बेले में कहिड़ा धाड़ेल ऐं किथां आया आहिनि? सजाल इहा जांच करे ॾे। साम्हूं मिलिया ऐं बाक़ी ठिकाणे जी का ख़बर कान्हे का। हाकिम खान जो भाउ उन्हनि त अगवा न कयो आहे जो इंजाम तव्हां ते पूरो लॻो आहे। सजाल असांखे बि इहो ई शक आहे। मां बि 2-3 माण्हू तव्हांजे बेले में ॾिठा पर मूं सुञाता कोन त अलाए केरु आहे। सजाल बाक़ी तव्हां छा लाइ आहियो जांच कयो न। इस्माइल अंठार सजाल सां गॾिया वञो या जांच कयो त केरु आहिनि किथे कहिड़े बेले में था रहनि। हाज़ुर हाज़ुर। ठीक आहे दुआ कजा त ख़बर मिले। अस्सलाम वालेकुम एसएचओ साहब।
तो शेरल खे कहिड़े हिसाब सां हुनखे गिरफ़्तार कयो आहे कहिड़े केस में शाम ताईं जे न छुटो त सुभाणे तोॾे मां पाण ईंदुमि वालेकुम सलाम साला भा वेहो भाउ वेहो वेहो हाकिम खान तो मुंहिंजे हारीअ खे छा लाइ गिरफ़्तार करायो आहे आबिर खान जिनखे बेगुनाह थो सम्झी मुंहिंजे भाउ खे अगवा कयो आहे ई 10 लख जो सोन बि खसी वियो आहे उहे ग़रीब न ॾोहारी आहिनि हाकिम खान माना तुंहिंजो साफ़ साफ़ जवाब आहे ठीकु आहे हाकिम खान हाणे पंहिंजे माण्हुनि खे संभाले रखजांइ ए गुनाह त मां बि आज़ादु कराईंदुसि हुकुम कर बोतार त सीनो परोड़ करे छॾियांसि हिते कमदार तूं छा थो मुंडे ॾिसी बस टोणी ऐं अंडा कढी जंदो माई हे बोतार जो जलियल आहे न त तूं छा मारींदे न मंठार हिते असां ॻाल्हियूं करण आया आहियूं हाकिम खान तां हिते वेहण न असांखे आया धमकियूं ॾियण इहे औज़ार त असां वटि बि आहिनि तव्हां हुकुम कयो ऐं बाबा तॾे वारे आयल जी असां वटि इज़त आहे हल त हलूं रे सारे बेले में तूं त मोला थो ॼाणे उन ॾींहुं असांखे कहिड़ो टोलो मिलियो सजाल तूं सच थो चईं हल ॾिसां कहिड़ा जवान आहिनि रेस जे बेले में रहनि था हल मोला दादा हल जाबिर खान जे मेले में रही जाबिर खान जे मेले में अरे बस कर मन ठाए तू छा मारींदे मारे तो सिर्फ भला हमारे तू जी जाए ना है अरे बस कर दे पुटिया तू छा मारींदे अज
अॼु जबर तोखे मौत चवंदो आहे जबर अॼु जो सची त मुंहिंजो बि काटण जो नालो न आहे शहर में थोरो कम आहे मां अचां थो दोदा वञ भली पर दुश्मन जो थोरो ख्याल कजां दो दोस्तन लाइ दोस्त आ बाक़ी दुश्मन लाइ हिकु ई मौत आ दोदा रे सही थो चए पर पंहिंजो ख्याल ज़रूर कजे चई त मां गॾियो हलां ऐं कमदार मां अकेलो ई थो वञा जल्दी थो मोटां कारे से मां हाणे हलां थो काका बिलावल जैसे मौलाना बिलाए काका बिलावल मार जियो न चेता यो कूड़ा है छा रेस मार जियो छा रेस मार जियो किथे ॾिसी आयो हल मूंखे ॾेखारे काका बिलावल काका बिलावल जे बेगुनाह खून जो जे जाबिर खान जो हिकु माण्हू न मारियो त मुंहिंजो नालो बि दोदो न आहे काका बिलावल तुंहिंजो कलाम थींदो कंठार हाणे होशियारी ना घुमजो हाकिम खान जे भाउ खे कुत्ते जे मौत मारे आया हो हाकिम खान रत जा गोरा हारींदो हूंदो उनमें एतिरी ताक़त ई न आहे जाबर खान सां साम्हूं टक्कर खाए पर चोरीअ चक ज़रूर हणंदो होतार साईं हाकिमड़ो छा मारींदो उन में थूम ई न आहे जो शींहं जे अॻियां अचे जे भुलिजी अॻियां आयो त चीरे फाड़े फिफड़ कढी छॾींदोमांसि होतार साईं हाकुम असांजे अॻियां त हिकिड़ो चूज़ड़ो आहे तव्हां हुकुम कयो त जहिड़ो ई गिड़काए छॾियांसि पाण ई मुंहिंजे पेट में गोता खाई खाई मरी वेंदो उस्ताद सुतली जलाल ॾाढी तनाई लॻी पई आहे को कलाम ॿुधा हाज़ुर ढोलू हाज़ुर कलाम तोखे मां ॿुधायां ॿुधा अडनी देर करे कितनी देर करे को तू यार वासी बढ़िया उस्ताद सुतली जलाल हेडो ओडो फिर किधर वैसे ओ कराओ इंतजार दिल है बेकरार कटे कर्ज देसे वाह 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 उस्ताद हाणे को ॿियो कलाम ॿुधा न हो ॿियो रागो हाणे को ॿियो ॿुधा कलाम हा ढोलू ॿुधाए थो हा ॿुधा
ओ कड़ी देर करे उथा यार वतो कड़ी देर करे उथा यार वतो नथा सार लवो गो मोया बतो कड़ी देर करे इस्माइल जी बता सचाले बाग सूबेदार कौन छजेवा शाम होने ना मिलणो आ हजूर बता जमानत जो लेटर उनके मुंह में आणो आ सूबेदार के अरे ई बतारो मेहमान रोटिया पाणो చాలా హుషారు ఎలా చేయాలి సార్ इस्माइल ये बता अली एक चीज पानी खाने थे अली अली पानी नहीं आवा इंशाल्लाह आपसे बोल रहे सर मुलाकात कभी ले जाने आया क्या ले जाया है कराची के आई इधर रास्ते करो मुख्य जो जा तो मुख्य आसे वो कराची लाने करो परसों आ रहा मैंने मानी वाले खावा को बदला के आज जो से अल्लाह खेर करो सर ले जा रहे ना क्या कोई जल्दी निकाल ऐसे चले चले ॿियो जाबिर खान कीअं अचणु थियो आहे सूबेदार साहब मां तारे फोन कई त शेरूअ खे छॾियो छो न छॾियो शेरूअ खे तोखे कंहिं इजाज़त ॾिनी आहे कंहिं मज़लूम जे मथां ज़ुल्म करण जी शेरल बेगुनाह न पर गुनाहगार आहे हाकिम खान जे भाउ खे अगवा कयो अथसि सूबेदार साहब मां सभु सम्झां थो तूं हाकिम खान जी वंगार वेही रहियो आहीं छो त तुंहिंजो हू दिली यार आहे तूं यारी पियो मल्हाई सूबेदार मां शेरूअ जी हाई कोर्ट मां ज़मानत करायो आहियां हाणे देर न कर शेरल मुंहिंजे हवाले कर
ही तो तव्हां लेटर आंदो आहे पर मूंॾे कोर्ट ॾांहुं लेटर त न आयो आहे। सूबेदार तव्हां पंहिंजो सिपाहीअ खां कंफर्म करे पुछी सघो था त तव्हांखे लेटर मिलियो आहे या न मिलियो आहे। हेलो, हा अकबर अडेवाल शेरू जी ज़मानत जो लेटर मिलियो आहे तव्हांखे? पोइ जे मिलियो त तव्हां मूंखे छो न ॿुधायो आहे? चलो ठीकु आहे जाबिर ख़ान, असां वटि लेटर पहुची वियो आहे। हाणे तव्हांखे माण्हू सां ॾियूं जवानदार। जी सर। शेरूअ खे वठी आ। जी सर। सर शेरू खे वठी आयो आहियां। जाबिर ख़ान हाणे थोरो पंहिंजे माण्हुनि खे हथु रखो, थोरो सम्झायो। इहे कोताहियूं न कनि जो असां डेली ॿधूं था। हिकिड़े ज़मींदार जी फोन थी अचे छॾियो, ॿिए जी थी अचे ॿधो, तो इहे कोताहियूं न रखो पंहिंजूं। हाणे थोरो माण्हुनि खे हथु रखो। ठीकु आहे, महिरबानी सैया साहब। रस कुछ हारनि जी महिनत आहे कुछ रब जा एहसान आहिनि। हेल फसल ॾाढो भलो थियो आहे। आदो दा असांखे ऐं हारनि खे रब खाराईंदो। ॾिस असांजो फसल ॾिसी जाबिर ख़ान जा पिता ई खड़ी विया अथई। हा कमदार इन जो बिलो करणो पवंदो। हाणे ॾिस तव्हांजो मना चलान त जाबिर ख़ान एतिरी ताक़त काथे आयो असां सां मुक़ाबिलो करे। ने सर अॻे दफ़े जाबिर खे असां इलेक्शन में मारियो होसीं, उहे धौंसूं थसे। हलो प्रोफेसर हलो अगले ते हलो। ॿुधा त जाबिर ख़ान जो अहिड़ो पुराणो दुश्मन आहे जेको मुंहिंजे चवण ते जाबिर ख़ान जो सिर खां धार करे छॾे। ॿुधार हिकु अहिड़ो माण्हू आहे जेको जाबिर ख़ान जे रत जो प्यासी आहे। उन जो नालो दिलावर आहे। उहो बि जाबिर ख़ान जो वेरी आहे। इते रखीस न वञो, हुनखे मुंहिंजो न्यापो ॾियो त हाकिम ख़ान जी दावत खाई वञे। जी भोतार हाणे वञूं था, तव्हांजो ई पैगाम ॾियूं था। सर इते रखीस, बाक़ी ही जवान कहिड़े कम जा आहिनि? बाबा बिलो कयूं था। केर जानाई? मारे हाकिम ख़ान जो माण्हू आहियां। मूंखे रेस हाकिम ख़ान मोकिलियो आहे। रेस तव्हांजी दावत रखी आहे ऐं रेस जो तव्हां में ख़ासि कमु आहे। दिलावर तव्हां सां असांजी का बि दुश्मनी न आहे। दिलावर बस रेस जो तो में थोरो कमु आहे। ठीकु आहे कमदार, मां रेस जो शाम महिमान आहियां। ठीकु आहे दिलावर। दिलावर असां हाणे हलूं था। छा सलाह दोस्तो, हाकिम ख़ान शाम हलूं या न? सर हाकिम ख़ान त ॾाढो चालाक माण्हू आहे। अगर धोखो करे त पोइ? सरदार अगर जे हाकिम ख़ान अॼु धोखो कई त उन वक़्तु बस्ट हणी आंडा कढी कुते जे मौत ॾींदोमांसि। सरदार दिल जा वहम कढी करे हली रेस सां मिलूं था तो ॾिठो वेंदो। हलो ठीकु आहे कादन, हलो।
अस्सलाम वालेकुम हाकिम खान। हुकुम कर हाकिम खान है छला घुरायो अथई। तूं जीअं जाबिर ख़ान जे रत जो प्यासो आहीं, मां बि जाबिर ख़ान जे रत जो प्यासो आहियां। हाकिम खान मां बि जाबिर खान जे रत जो प्यासो आहियां। हाकिम खान मां बि चाहियां थो त जाबिर खान जे जिस्म जा टुकड़ा टुकड़ा करे ऐं उन जे रत जा वटा भरे पिया। दिलार खान तो देर छो थो करीं, मुंहिंजा गांड बि तोसां गॾु आहिनि। जाबिर खान जूं रातिनि जूं निंडूं फिटाए छॾे। हाकिम खान तू बेफिक्र थी रह, जाबिर खान हाणे आराम लाइ छिकंदो। कद्दू ॾिस वरी फूक वणी पेर जे हेठां ॾेई बोतारे की बटे हिकिड़ी ॾींदोसां। दार बाक़ी दिलावर खान असांजे कहिड़े कम जो आहे? और ठीकु आहे माशाअल्लाह। पोइ ठीकु आहे रे मां तार महिमाननि खे ॿाहिरि छॾे आ। जी बोतारे वालेकुम सलाम। ज़मीन जो कमु कर केरु कंदो? सूमर सॼो ॾींहुं वती दो चक्कर काटींदो। कमदार मूंखे ज़रूरु कमकार आहे घर जो थोरो घणो त आहे न, मां वॾेरे कोन मोकल वठी आयो हुयुसि। तूं कावड़ न कर, हे हाकिम खान खां मां ख़ुदि मोकल वठी पोइ आयो आहियां हेॾे। जी दुश्मनी आहे त हाकिम खान सां असांजा न आहे। चमचा हाकिम खान छा थियो आहे कमदार? छा थियो आहे? तो अची आहे ॾिसे जेको असांजे ग़रीब हारी आयो ऐं ज़मीन जे टुकड़े जे लाइ मतलब मारिजी वियो, गार्ड बि मारिजी वियो। जाबिर खान धक करे वियो। सुञातई कमदार केरु हुया उहे? अब उतारे मूं सुञाता आहिनि। उतारे शेरल ऐं मौलादाद हुयो। शेरल आज़ाद थी वियो? अरे रेस जाबिर खान आज़ाद करायो अथसि। जाबिर खान खे ख़बर न आहे त कंहिंसां टकर कयो अथई। पुलिस सां कुझु पासे त कोन अथई न? एस बाबा असां बेगुनाह आहियूं। असां काका बिलावल खे अगवा नाहे कयो। कीअं गुनाह क़बूल कया?
बेकसूर आहे असांखे हथ ना पासाइजो आहे। अरे सर शेरल बेगुनाह आहे। अरे सर शेरल बेगुनाह आहे। इस्माइल मूंखे ख़बर आहे त शेरल वारा बेगुनाह आहिनि। इस्माइल ॿुधर जाल खे फोन कई त शेरल वारा ॼाण ॿुधर मूं फोन कोन कई त मां फोन कयां। हलो सजाल छा हाल आहे? सजाल तुंहिंजो भाउ शेरू मां छॾायो आहे, अची वठी वञीसि। ऐसा जी माई जो पत बंगले ते शेरल आजाद थी आयो आहे। ऐसा फोन कया त शेरू आजाद थी वियो आहे। अचो त हाणे हलूं बंगले ते। टक्कर खाए तव्हांजा एहसान आहे जो मुझे भाउ खे आज़ाद करायो। इहो त मुंहिंजो फर्ज़ आहे। सजाद खान मां त हमेशह बेगुनाह जी मदद कंदो आहियां। हिते अॼु चिलाइण वारो आहे लॻो तमन परे आहे। असांखे इजाज़त ॾियो त तव्हां हलो। हिते अलाह न करे बाक़ी असां क़ुर्बान थी ईंदासीं। महिरबानी तव्हांजी, महिरबानी असांजे भाउ जी आज़ादी। माशाअल्लाह ठीकु आहे भाउ, ठीकु आहे। माशाअल्लाह। अस्सलाम वालेकुम सूतली जलाल। अल्लाह बिस्मिल्लाह। खुशो हाल खैर कुछ है खैर भैया केड़ा हाल है भाई? खैर हो गया ता बताओ कुछ है खैर अल्हम्दुलिल्लाह। और सर खैर 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 खेरा कुछ खैर सूतली जलाल मां तो तुझी औताक ते प्यास पर सुठो छो रस्ते ते मिलिए। हुकुम करे यार कड़ो कम पिया सूतली जलाल में। सूतली जलाल मुझो भाउ शेरल छुटी आयो आहे। उन जी खुशी में मां हिकड़ी महफिल करण थो चाहियां। आज खुशी में वॾी महफ़िल था करण चाहियूं, वॾी महफ़िल। सूतली जलाल शी भाउ छुटी आयो आहे, धमाकनि सां महफ़िल कंदासीं। सिजावल तुझी भाउ जी खुशीअ में अहिड़ी महफ़िल कंदासीं, अहिड़ी महफ़िल कंदासीं जो वणल मां ॿेड़ा उथी वेंदा। हाणे सूतली जलाल उस्ताद सूतली एड़ी ढोलक वजाईंदे जो जेको तेको ॾिसण अचंदो इहो पकवाज़ी वठी आ। कहिड़ो ए वक्त बयानो कयूं त ये हिकिड़ो ये ॿ ये टे ये चार ये पंजनि सौनि जा ॿ अथई 5000 अथई बयानो। अहिड़ी महफ़िल कजां जो वाह वाह थी वञे। सिजावल बेफ़िक्र थी। ठीक है ठीक है ठीक है ठीक है फिर हथियार दे जी अचे 1000 वठ। हाँ वञी ख़र्च पाणी कर सिगरेट बिगरेट वठ। हल ठीक है सही है। बाक़ी कार जो किरायो आहे। हल ठीक ठीक आहे हलिया। ठीक है। यार सजाला ने किया पंद पियो आई। मां हिकड़ी नंढड़ी महफ़िल कई आहे पंहिंजे भाउ जी ख़ुशीअ में तव्हांखे दावत ॾियण आया आहियूं। यार सजाला केड़ो फनकार कयो ई महफ़िल में? अरे सर नाले वारो फनकार सूतली जलाल खे दावत ॾिनी आहे। वाह सजाल वाह वाह जो सूतली जलाल फनकार कयो अथई यार। मूंखे पाण ई हिन शौक़ु आहे त मां बि घुराईंदोमांसि। हाँ सजाल हाँ सूतली जलाल उहो ई मशहूरु आहे। ठीक है सर ठीक है हाणे हलूं था। महफ़िल जी पारे दावत ॾिजो।
वालेकुम रैसे वालेकुम अस्सलाम। जबर कर दे हाल किया चढ़ दियो बाबा। सरदार सिजाल खान मुंहिंजो ख़ासि माण्हू आहे, उन जी भाउ जी ख़ुशी आहे, उते महफ़िल आहे। सूतली जलाल आहे, मशहूरु फ़नकार उस्ताद जलाल चांडी जो पास शागिर्द आहे। वॾी महफ़िल आहे, उहा दावत ॾियण आयो आहियां तोखे त मुंहिंजे सिजावल जी दावत में अच ऐं दावत में ॿई गॾु हलंदासीं। ख़बर कान माशा मता आटी नुज़ को गॾिजी हलंदासीं। ओके ठीक है जबर खान, वॾी महिरबानी। ओके महिरबानी। वकील जी सरदार बाबा शाम तैयार थे जा जाबर खान जी दावत ते हलणो आ। सही है सरदार। जीअं त मां तव्हांजो प्यारो फनकार सूतली जलाल जलाल चांडे जो शागिर्द असांजो प्यारो भाउ सिजावल खान असांखे महफ़िल में घुरायो, उन जी ख़ासि महिरबानियूं। जहिड़ो बि असांजो हाल हूंदो बाबा तव्हांखे पेश कंदासीं। हो अलाए कॾहिं यार दिल भर हेड़ तुले हैरान अलाए कॾहिं यार दिल भर हेड़ तुले हैरान हेड़ तुले हैरान मल मुंहिंजो मकान हो मल मुंहिंजो मकान अलाए कॾहिं यार दिल भर हेड़ तुले हैरान अलाए कॾहिं यार दिल भर हेड़ तुले हैरान सलाम फरमाइशां असांजो प्यारो भाउ सिजावल खान ऐं असांजो प्यारो भाउ जी मुलाकात ऐं असांजो प्यारो भाउ शेरल ऐं असांजो प्यारो भाउ आहे जेको वॾेरो जाफर खान उन जो बॉडीगार्ड आहे इस्माइल खान जो। रोज निहारा निहारा रोज निहारा तो जोड़ा हो दिल करे थे दर्द बताओ अरे रोज निहारा रोज निहारा तो जोड़ा हो दिल करे थे दर्द बताओ न थको निकाहो न थको निकाहो मल तोले मस्तान वाल मल तोले मस्तान वाल अलाए कॾहिं रहे दिल पर हेड़ तोले हैरान ओ अलाए कॾहिं रहे दिल पर हेड़ तोले हैरान हेड़ तोले हैरान ओ पल मुझो मस्तान ओ पल मुझो मस्तान अलाए कॾहिं रहे दिल पर हेड़ तोले हैरान ओ अलाए कॾहिं रहे दिल पर हेड़ तोले हैरान वाह साईं वाह वाह उल्चारी ढोलू तोले तोड़ा का बुलाया चल चुका लो कर बुलाया वो तोले तोड़ा तोले तोड़ा का बुलाया चल चुका लो कर बुलाया वो तेरो तेरो तो जो आया तेरो तेरो
तू तो आया तू तो चाहे जानवा हो तू तो चाहे जानवा सोले कदे रोए से दिल पर हेर तो ले हैरानवा हो ले कदे रोए से दिल पर हेर तो ले हैरानवा वाह सुतरी चलावा वादेवा फरमाशा देखते बुझाते फिरता दोस्त बचान सब ने फरमाशा बाबा ओ मिठल के आए हाय मिठल के आए मौज सजाए हद अमर से तोड़ा पाए ओ अल्लाह मिठल के आए गवाए प्यारो भाषा जो मिठल में सोए उन्हें फरमाशा वो हमारे सोची बाबा उन्हें खास फरमाशा ओ मिठल के आए हाय 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 वो मिठल के आए मौज सजाए हज अमर से तोड़ा पाए ओ दिल जो दिल पर मोला मिलाए दिल जो दिल पर मोला मिलाए ओ मल तोले मतानवा ओ मल तोले मतानवा बोले कदे रे दिल पर यार तोले हैरान वाला ले कदे रे दिल पर यार तोले हैरानवा ओ यार तोले हैरानवा ओ मल मुझो मतानवा ओ मल मुझो मतानवा ले कदे रे दिल पर यार तोले हैरानवा ओ ले कदे दिल पर यार तोले हैरान बोतार बोतार हाकिम खान जा माण्हू अचनि था जेरला मूंसां गॾु आहिनि मूंखे हाकिम खान जो को बि माण्हू कुझु कोन थो करे सघे पोज़ीशन संभालियो हीअं लेटा रखोनि मासूम कोटा में खड़ो तो ॻाल्हायूं अरे छॾी दिलो जॾहिं मुंहिंजी टंग सही थी चोटे चोटे माण्हू मारींदो मैं ॻोल्हे ॻोल्हे मौत बणिजी आयो हां हाकिम खान जावर खान के मौलाना मारे बाकी तो जरो चमड़ो छा मारी दो पैर संभाल तू खड़े जो निंड्रू आराम कर दी आज तू बची दा नवी दे नवी दे स्माइल आ चाहिए जंग मचा गुरगुर छेड़ा जंग मचा अच्छा ही थी अज मां तुझी मौत बन गया हेलो सजाद खान किथे आई मुते हमलो छो जल्दी पहुंच धीरे हमलो थियो माई जो वायरल समेत पातस नहीं छा थियो इस जाबिर खान ते हमलो थियो अचो मुसा खा अचो
गरीबन के सतायो है अरे नहीं जो काना पुत मेरा अरे कर जाबरा अरे मेरे को बोलो मुकाबला हाकिम खान मेरे से भाग जा घरानी ने मस्ती गई दई हटाई सब पुलिस से घेरे में आया हो ताजा रेट के होता सब पुलिस के घेरे में आयो कानून के हाथ में न खड़ा ऐसा तो तालो पुलिस अची वई है और हाकिम खान जी घणी खून नदी थी चुकी है ना सिकावल आज हाकिम खान के कब्र हवाले करे ओ मालूम से ले गया खून करा थी तो गाल गीची में पजी नहीं थी हलो ताने हलो साहब असांजे हाकिम खान हद में बाहि मचाए ॾिनी आहे हद में हाकिम खान त बाहि मचाए ॾिनी आहे लॻे थो त असांखे ॿिए खाने ते बदिली कराइणी पवंदी न हिते अमन कराइण असांजो फर्ज़ आहे जमादार ही लाश खणी पोस्टमार्टम करायो सर ओके सिपाही ये लाश खणी एम्बुलेंस में रखो बोलो जी ये दिलावर धाड़ेल हाकिम खान सां कीअं बीठो आहे हाकिम खान खे ख़बर ई कान्हे काका बिलाल खे दिलावर अगवा कयो आहे हाणे मां हलां थो तव्हांजा महिमान बची विया आहिनि ऐं मूंखे बि थोरो कमु आहे इजाज़त आहे तोखे दिलावर ठीकु आहे वैसा हाकिम खान ये खबर यो दिलावर ताला गड किए बिठो सूतली जलाल दिलावर मुझो दोस्त आहे हाकिम खान दिलावर तंजो दोस्त न पर दुश्मन आहे दुश्मन तहां जे भा काका बिलावल के इन्हे दिलावर धाड़े लगवा कयो ही दिलावर धाड़े ले किए खबर पई तो मुझे भा के दिलावर अगवा कयो आहे रज़ दिलावर मुखे महफिल लाए बेले में घुरायो रज़ बेले में आई जॾहिं न असां उते ॻाइण वियासीं तव्हां जो भा काका बिलावल वण सां ॿधो पियो ई वण सां छा ई मुंहिंजो वेरी दुश्मन आहे सूतली जलाल तुंहिंजी वॾी महिरबानी जो मुंहिंजूं अखियूं खोले छॾियई जाफर खान
पंहिंजा माण्हू संभाले मेरे खणजांइ। रेस हिक खुशखबरी आ। केड़ी खुशखबरी आंदी तई? जाबिर खान जा हमरा कब्जे आई जमीन ते 3 लिट आयो आ। किते रखी से जाबिर खान मुंह के जाबिर खान मुंजे अगियां उठवा के गोडा खोड़े। तहां जी दुआ खपे बाकी जाबिर खान दुआ खपे तहां जी जाबिर खान असां के छा मारींदो। कागज अथव न साहब? कागज कोनन के केरा आयो साहब सजाला ॿाहिरि हूं साहब असां जाबिर खान जे ॻोठ जाऊं। गाड़ी जा कागज अथव ऐं हथियार बिना लेसन जे काॾे खया अथव? असां हाकिम खान जा दुश्मन आ। अब पंहिंजी हिफ़ाज़त जे लाइ हथियार खया आहिनि। इसी जा ॿार ने नामिनेट डोहारी न। अब हिन वटि गाड़ी जा कागज बि कोन्हनि के ऐं बिना लेसन जे हथियार खणी आया आहिनि। भाई वो फुल फ्राई करे छड़ी ने। ओके इधर हथियार साहब ये हथियार काले कया? ये गाड़ी समेत थाने ते पहुंचा। जी सर। साहब मूंखे तू रुमाल छो थो ॿधी? बिना लेसन जे हथियार खणी था घुमो छो? कानून कोने जाबिर खान जी बादशाही आ। साहब अखियूं न ॿधी दो पर मुंहिंजा सिचाल बात कोन छॾी दो। अरे हेठ रे गोड़ा खोलियो। खुदा मायो से कच्चे वारी ज़मीन ते 10-12 ॾींहं थी विया रेस नज़र कोन थो अचे। बस यार कमदार रेस के ओचितो रात जो अटैक पई कराची खणाए वियसि पर न बच। हा रेस मरी वियो? हाँ यार रेस मार कमदार हल त हलूं काका बिलावल जे बेगुनाह खून जो पलांद वठूं। हली जो सरदार असां के हींअर होशियारी करणु खपे। दादा न सही तो चई हाकिम खान सां त मुंहुं ॾेई वेंदासीं पर जाबिर खान जा माण्हू पोयूं आहिनि। हाकिम खान के अटैक पई आहे, हाकिम खान मरी वियो। बाक़ी जाबिर खान आहे हुनखे मुंहुं ॾेई वठंदासीं। दादा न दिलावर दरिया हुआ दरिया दिलावर खे को मारण वारो पैदा ई न आहे थियो। जावल में एॾो दम ई न आहे जो असां सां विड़ी वञे। दादा न जेको थियो ॾिसी वठंदासीं। अच त हाणे अॻिते हलूं।
तू छा मारी दे तुझो हकम खानी मुझे बुद्धि अटे कम मरियो कोई तो बंदा रखते और बंदा कोई नहीं Kami तो दाते पे कबाले मुझे तो अपनों ने लूटा वरना तेरी गोली में कहाँ दम था मुझे तो कमदार लेके आया वरना तो मुझे भी नहीं था सरदार भाड़ियो कहीं जाए जो कमदार दादा घड़ा नहीं है भजन तो दिलावर जे वारे मी तो सिचावल अज मुझो झेड़े मुंड ना है अज मुझो रस्तो छड अरे पर थम क्यों किए नहीं थे सिचावल मुझो भाइरन जड़ो रबन भाव अज यार मार जियो आहे इन करे अज मुझो मुंड ना है छडे मुझो रस्तो अरे पर दुश्मनो किए दो वारी हां तो देखरा भा मार जियो त पर मुझा बा भार का हमारे आन सिचावल ये दिलावर को बेगुनाह ना है मारी दो आई मारी जो दुश्मन ना है केड़ा है सिजावल जो दुश्मन जा शीहन जेड़ा तो भार मारे थया सिजावल तुझा भा कानून मारया हन पर मुंह ने ले कूड़ थो गलाए दिलावर कूड़ो के जाए जो ध्यान हाथो इने पंचोड़ा में किए नी तो इने धमकियूं मोला दादा सरदार असा जो कूड़ ना है गलाई दो असा दुश्मनी भी रखंदा सिटी है और न खाइंदा भी सिटी है सा जा दो ही ना हूं शेरू माता जो दुश्मन ना है मां कूड़ो ना है न कूड़ गलावा नोरी गलाइंदो आया जको ता जो दुश्मन हो वो अज मिट्टी जे हवाले आ अरे मिट्टी में ता तू ही दे सिजावल कसम है मुके पंजे यार रबन जो त मां तुझो डोही ना जे करे तू मुके डोही समझी लो त ही ते हथा आई मार मुके पर सिजावल मां तुझो डोही ना जे करे तुझे अंतर जी भाई मुझे मान ता छड़े दी वने त पो मुके मार लावर जे करे तू मुझो दुश्मन ना ही त पो अच लग सीने सा इते रखी सिजावल